बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो अहमद हमज़ा का चैनल। अॼु असां तव्हांखे सादियूं पिरोलियूं ॿुधाईंदासीं। सादियूं पिरोलियुनि जो तालुक़ु रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके शयूं असां ॾिसूं था उन्हनि सां तालुक़ु हूंदो आहे ऐं इंशाअल्लाह 500 पिरोलियूं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हर वीडियो में 10 पिरोलियूं हूंदियूं ऐं पिरोली जी आख़िर में उन्हनि जो जवाबु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, त वीडियो आख़िर ते ॾिसंदा रहो ऐं ईंदड़ सभई पिरोलियूं हासिलु करण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। चैनल जो नालो आहे अहमद हमज़ा का चैनल। पिरोली नंबर पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां थो, हेॾड़ी तिर जेॾड़ी वणनि में थी वाका करे। पिरोली नंबर 2, बाग़ ॾिढो पियो आहे पर मेरे कोई कोन। पिरोली नंबर 3, वीहनि जो सिर लथो न की मुआ न की रतवई। पिरोली नंबर 4, ऊंधो त हिकु सओं त 2। इहा चौथी पिरोली आहे। जवाबु इन जो साॻियो आहे, सिर्फ़ु लफ़्ज़ बयानु। हू मुंहिंजे हथ में मां उन जे पेट में, तूं ॾिस मूं ॾे मां ॾिसां तो ॾे। पिरोली नंबर 5, बर बट में लोलो पियो आहे। पिरोली नंबर 6, घर वेठे घोट ख़बरूं ॾे परदेस जूं। पिरोली नंबर 7, सुको हींगर आना लाइ। पिरोली नंबर 8, पिए पानी ॾे खीर। पिरोली नंबर 9, रिड़ पट में ड्रिगर ड्रोड़। पिरोली नंबर 10, सोरी खिटी में नांग। ॿिनि ॿिरनि में नांग आहे, ॿिनि ॿिरनि में हिकिड़ो नांग। हाणे तव्हांखे मां जवाबु ॿुधायां थो। पहिरीं पिरोली जो जवाबु आहे आर या जीत। ॿी पिरोली जो जवाबु आसमान ऐं तारा। टी पिरोली आङिरियूं, 20 जो सिर लथो माना आङिरियूं। चौथी पिरोली जो जवाबु आहे आईनो, ऊंधो त हिकु सओं त 2 माना आईनो। बिर बिट में लोलो पियो आहे, उठ जो पेर जो निशान। पिरोली नंबर 6 जो जवाबु आहे अख़बार, घर वेठे घोट ख़बरूं ॾे परदेस जूं। 7 जो जवाबु आहे आरी। 8 पिरोली जो जवाबु आहे अकु, पिए पानी ॾे खीर। 9 पिरोली जो जवाबु आहे अक जा पन। पिरोली नंबर 10 जो जवाबु आहे नांग अगठ, ॿिनि ॿिरनि में नांग। ठीकु आहे, मिलूं था नए वीडियो में नए टॉपिक सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।